सच्चो सतनाम। तमाम प्यार भरी सूचना आहे, ख़बर आहे, इहा हले थो त रेडियो सिंधी जे नाले सां 24 कलाक नेट ते चैनल हली रहियो आहे, जंहिंमें सभु सिंधी शब्द गाना ॻाल्हि सभु मिली रही आहे। त जीअं जॾहिं बि जेको जंहिं वक़्त में पंहिंजी सिंधियत ऐं सिंधी ॿोली मां कुझु पाए सघे, उनखे यादि करे सघे, छाकाणि त असांजा सिंधी भाउ पूरी दुनिया में मुंहिंजे कुंठ काछ में फैलियल आहिनि। कंहिंखे सिंधी ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो, कंहिंखे नथो मिले, कंहिंखे ॿुधण जो मौक़ो मिले थो, कंहिंखे उहो बि कोन थो मिले। के चाहिनि था, पोइ बि उते सिंधी शब्द गाना ॼाण पहुची नथी सघे। मुंहिंजे लाइ जेको सिंधी रेडियो जा भाउ भेनर कोशिशूं ऐं काविशूं वठी रहिया आहिनि, उनजे लाइ उन्हनि सभिनी खे ऐं ॿुधंदड़नि खे संत प्रार्थनाऊं राखी साहिब संघ जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सच्चो सतनाम।